नाज़रीन, सिंध असेंबली जे सिक्योरिटी बाबति महिराण टीवी ते हलंदड़ ख़बरुनि जे स्पीकर ऐं खरू खाते नोटिस वरितो आहे। सिक्योरिटी वधीक सख़्त कई वई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे महिराण टीवी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा अपडेट्स आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधायां त महिराण टीवी ते जेके ख़बरूं हलियूं सिक्योरिटी बाबति उन खां पोइ घरू खाते ऐं IG सिंध ने नोटिस वरितो आहे। अॼु सिंध असेंबली जे अंदरि बिल्डिंग में हिकु सिक्योरिटी बाबति इजलास कोठायो वियो, जंहिंमें एडिशनल IG ऐं सिंध असेंबली स्पीकर आगा सिराज दुरानी ऐं सिंध असेंबली सेक्रेटरी उमर फारूक बुरुड़े शिरकत कई। इन्हीअ में सिंध असेंबली स्पीकर खे ॿुधायो वियो त IG सिंध जेको आहे त हिन इजलास में शरीक थींदो ऐं सेक्रेटरी होम सेक्रेटरी शरीक थींदो, पर उहे शरीक न थिया, जंहिं ते सख़्तु जेको आहे कावड़ जो इज़हार ऐं स्पीकर जो चवणु आहे त जेकॾहिं असीं हफ़्तो ॾिसूं था सिक्योरिटी सख़्तु न कई वई ऐं इंतिज़ाम बहितर न कया विया, असीं स्टैंडिंग कमेटी जोड़े करे ऐं IG सिंध ऐं होम सेक्रेटरी खे घुराए करे उन स्टैंडिंग कमेटी में पुछाणो कयो वेंदो आहे। हिन वक़्तु इजलास ख़तमु थी चुको आहे ऐं स्पीकर महिराण टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे सख़्तु ॻणती आहे त केतिरा ई ख़त लिखिया आहिनि, उनजे बावजूद बि जेका सिक्योरिटी आहे उनखे जेको आहे संजीदा नथो वरितो वञे। हुननि पंहिंजे तरीक़े सां इंतिज़ाम हेठि जेको आहे त सिक्योरिटी खे सिंध असेंबली जे सख़्तु कयो आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे त सिंध असेंबली सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु आहे। जेको मैनुअल दरवाज़ो उहो बंदि कयो वियो आहे ऐं जेको सिक्योरिटी जे हवाले सां जोड़ियल दरवाज़ो आहे उहो खोलियो वियो आहे। गुलशन, अमां जी महिरबानी।